हरिओम नमः शिवाय। ही कथा पाण गुरु कृपा सां हासिल करे रहिया आहियूं। महिरबानी करे गौर ॾेई ॿुधिजो। हिकु राजा हुओ जो तमामु घणो दान कंदो हुओ, पर हिन वटि कुझु अहिड़ा माण्हू हुआ जेको हिन डाकू तौरु रखिया हुआ, जो जेके साधु संत हिन खां दान वठी वेंदा हुआ उन्हनि खां उहो वापसि दान फिरे वठंदा हुआ, पर जेको अवल हूंदो हुओ उन्हनि वटि उहो फिरे वठंदा हुआ, उहो बि न छॾींदा हुआ। सभु माल वरी अची राजा जे अॻियां रखंदा हुआ ऐं राजा वरी उन्हनि मां दान कंदो हुओ। मतिलबु त दान जो नालो त वॾो थी कयाईं ऐं सिंधिस ख़ूब सारा बि थियण लॻी त ॾाढो दानी आहे, ऐं राजा बि वरी उन मां दान कंदो हुओ। माना हिन नालो त जाम वधीक पियो थियो त हीउ वॾो दानी हीअं कंदो, पर असल में हू त समूरो दोखो हुओ। हिन नथे ॼातो त को कर्म कहिड़ो बि लिखी कजे थो त बि हुओ आख़िर में ज़रूरु ज़ाहिर थिए थो, ज़रूरु माण्हुनि जे साम्हूं अचे थो, ज़रूरु ज़ाहिर थिए थो ऐं फल बि उन जो मिले थो। राजा जो भेद आख़िर खुलणु लॻो। हिकु वॾो सियाणो पंडित राजा वटि आयो। राजा हिन खे घणो धन ऐं हिकु सुंदर घोड़े उमदन संजन सां दान ॾिनी। हिन खे त राजा जे कारनामनि जी ख़बर हुई, सो छा कयाईं जो वञणु लॻो ऐं त घोड़ी ते चढ़ियो, पर उबतो वेठो, यानी मुंहुं पुछ तरफ़ कयाईं, खाॿे हथ में लगाम वरिताईं ऐं सॼी वाट ऐं साॼे हथ में जेको धन मिलियसि उहो रखियईं। राजा इहो नमूनो ॾिसी चयसि त महाराज ईअं छा था करियो, ईअं छा लाइ वेठा आहियो। पंडित चयसि त राजन, अव्हां जा दाड़ेल पुठियां ईंदा आहिनि, सो उन्हनि खे मां पाण ई तुंहिंजो समूरो मिलियल दान पदार्थ जेको तो जे ज़रिए मूंखे मिलियो हुआ पंहिंजे टुपण समेत ॾेई छॾींदुसि। राजा खे रूबरू इहो ॿुधी ॾाढो शर्म आयो। महात्मा पोइ वेही खे सम्झायो त दान ॾे, वरी उन में बि का बि ममता न रखिजे। राजा जी मत सुधरी ऐं हुन आईंदे लाइ पाप कर्म करण खां तौबा कई। दान पुञ करे ईअं सम्झणु घुरिजे त सभु कुझु परमात्मा जो ॾिनल आहे ऐं उन जे नाले ते पाण ॿियनि खे ॾियूं पिया। उन मां कुझु ॿिए खे कमु आणण लाइ ॾियारियो आहे भॻवानु पामाई। असुरी स्वभाव वारा थोरो घणो धन करे अभिमान रूपी गुनाह बि कनि था। हू 12 सत्संग बि कनि था, गुरुद्वारा ऐं मंदर बि भेटीनि था, शास्त्र पुराण बि पढ़नि था, संतनि महात्मानि खे मथा बि टेकीनि था, पर अंदर में अभिमान ऐं दंभ अथनि ऐं चाल नांग वांगुरु टेड़ी था हलनि, जंहिं करे शुभ फल त परे रहियो हेकारे वधीक था पाण ते पाप चाढ़ीनि। भले हू दान कनि, अहंकार कनि था, इन मतिलबु जेको हू कनि था उन जो उन्हनि खे फल त कोन मिलंदो, अञा वधीक पाप लॻंदो। चओ जय सियाराम। इन मां पाणखे हीअं सम्झणु घुरिजे त माना को पाण भलो कमु कयूं त कंहिंखे ख़बर न पवे, कुझु ईअं कयूं, कुझु कयूं। अगरि पाण दान बि कयूं था, सिर्फ़ु माण्हुनि खे ॾेखारण लाइ अहंकार बि कयूं था, जेको पाण दान कयूं था उहो त छुटो, मगर जेको फल मिलण जे बदिरां पाणखे मिलंदा आहिनि दुख ज़िंदगी में, सिर्फ़ु अहंकार जे करे। इन करे सियाणनि जी चवणी आहे त हिकिड़े हथ मां ॾियो त ॿिए हथ खे ख़बर बि न पवे। चओ जय सियाराम। अगरि हीअ सुहिणी कथा तव्हांखे वणी आहे त इन कथा खे पंहिंजनि सां गॾु शेयर कयो जंहिंजी। ऐं अगरि तव्हांखे असांजूं पुराणियूं कथाऊं ॿुधणियूं आहिनि त असांजे यूट्यूब चैनल आत्म ज्ञान ते वञो, उते ॾिसो, तव्हांखे हर कथा मिलंदी, जंहिंजी लिंक तव्हांखे हिन कथा जे गॾु जेको डिस्क्रिप्शन में अटैच मिलंदी। चओ जय सियाराम।